بسم الله الرحمن الرحيم. وسبب وجوب الصوم شهود الشهر لتوجه الخطاب عند شهود الشهر وإضافة الصوم إليه. وسبب وجوب الزكاة ملك النصاب النامي حقيقة أو حكما. وباعتبار وجوب السبب جاز التعجيل في باب الأداء. وسبب وجوب الحج البيت لإضافته إلى البيت وعدم تكرار الوظيفة في الأمر. وعلى هذا لو حج قبل وجود الاستطاعة ينوب ذلك عن حجة الإسلام لوجود السبب، وبه فارق أداء الزكاة قبل وجود النصاب لعدم السبب. पुठियां असां इहो पढ़ी आया हुयासीं त अहकाम शरईअ ते अमल करण जे लाइ असबाब जो हुजणु ज़रूरी आहे, छो त अहकाम शरई इंसान जी अखि खां ग़ाइब हूंदा आहिनि, उनखे ख़बर नाहे पवंदी त शरई अहकाम हिन वक़्तु असांजे मथां उन्हनि जी अदा लाज़िम थी आहे या कहिड़े टाइम लाज़िम थींदी। सो उन जे लाइ को सबबु ज़रूरु हुजे त असांखे ख़बर पवे त असांजे लाइ अहकाम शरई कहिड़े टाइम उन्हनि जी अदा लाज़िम थिए थी। उन खां पोइ उन जे मथां मुसनिफ़ दलील क़ाइमु कया त अहकाम शरई जे लाइ सबब छाजे लाइ ज़रूरी आहिनि, उहा बि पढ़ी आयो। उन खां पोइ वरी मुसनिफ़ इहो साबित कयो हुयो त निमाज़ जो जेको सबबु आहे उहो वक़्तु आहे, छो त वक़्तु ईंदो त निमाज़ बि पर अदा कंदासीं, अगरि वक़्तु न आयो त निमाज़ बि अदा न थींदी। उन खां पोइ वरी मुसनिफ़ इहो ॿुधायो हुयो त वक़्त में जेको आहे सो जुज़ अवल जो एतिबार कयो वेंदो आहे वुजूब जे लाइ। बाक़ी जेकी जुज़ आहिनि पोइ उन्हनि जे लाइ मुसनिफ़ ॿ तरीक़ा ॿुधाया हुया। हिकिड़ो तरीक़ो इहो त जुज़ अवल खां उहो वुजूब जुज़ सानी जे तरफ़ मुंतकिल थिए थो, वरी जुज़ सानीअ खां जुज़ सालिस जे तरफ़, जुज़ सालिस खां जुज़ राबे जे तरफ़, माना वुजूब मुंतकिल थींदो वञे थो। ऐं ॿियो वरी तरीक़ो मुसनिफ़ इहो बयानु कयो हुयो त असां हिन वुजूब खे मुंतकिल न कंदासीं, पर हर जुज़ जे लाइ अलॻि वुजूब खे साबित कंदासीं। इन जो सॼो तफ़सीली बहस मुसनिफ़ करे आयो, उन जा मिसाल बि बयानु करे आयो, इलतूं दलील तरीक़ा सभु बयानु कई। अॼोके सबक़ में पुठिएं सबक़ में निमाज़ जो सबबु बयानु कई, उन जा दलील बयानु कई। अॼोके सबक़ में वरी जेके ॿिया अहकाम शरई आहिनि उन्हनि जा सबब बयानु कंदो ऐं उन्हनि जे मथां दलाइल बयानु कंदो। जहिड़े तरीक़े सां असां पढ़ी आयासीं त निमाज़ जे वुजूब जो सबबु वक़्तु आहे, वक़्तु ईंदो त निमाज़ अदा कंदासीं, उन जा दलील बि थी आया। अॼोके सबक़ में इहो आहे त रोज़े जे वुजूब जो सबबु कहिड़ो आहे, रोज़ो छाजे करे वाजिबु थिए थो। उहो मुसनिफ़ ॿुधायो त रोज़े जे वुजूब जो सबबु आहे रमज़ान जो महीनो अचणु। रमज़ान जो महीनो ईंदो त असांजे मथां रोज़ा बि फ़र्ज़ थींदा। उन जा मुसनिफ़ अलैहि रहमत ॿ दलील बयानु कया आहिनि। हिकिड़ो इहो त जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आहे त ख़िताब बारी ताला असांजे तरफ़ मुतवजह थींदो आहे। ऐं रमज़ान जो महीनो ईंदो त रोज़े रखण जो हुकुम असांजे लाइ मुतवजह थींदो। रमज़ान खां पहिरियां इहो हुकुम मुतवजह न थींदो, त माना रमज़ान सबबु आहे रोज़े जे लाइ। ऐं ॿियो दलील मुसनिफ़ अलैहि रहमत इहो बयानु कयो आहे त रोज़े जी जेका इज़ाफ़त कई वेंदी आहे उहा रमज़ान जे तरफ़ कई वेंदी आहे। कीअं चई वेंदी आहे, सौम रमज़ान, रमज़ान जा रोज़ा। सो हुकुम जी इज़ाफ़त जंहिंजे तरफ़ कई वेंदी आहे उहो सबबु हूंदो आहे, जंहिंजे तरफ़ हुकुम जी इज़ाफ़त कई वञे उहो सबबु हूंदो आहे। त रोज़े जी इज़ाफ़त छाजे तरफ़ कई वेंदी आहे, रमज़ान जे तरफ़। सौम रमज़ान, रमज़ान जा रोज़ा, त रमज़ान जे तरफ़ इज़ाफ़त कई वेंदी आहे त माना इहो रमज़ान जेको आहे इहो रोज़े जो सबबु आहे। उन खां पोइ वरी मुसनिफ़ इहो ॿुधायो त ज़कात मुस्लमाननि जे मथां फ़र्ज़ आहे। त ज़कात जे फ़र्ज़ हुजण जो सबबु कहिड़ो आहे, उहो बयानु कई त ज़कात जे फ़र्ज़ हुजण जो सबबु आहे निसाब नामी।
यानी जेको शख़्स निसाब जो मालिक आहे उन जे मथां ज़कात फ़र्ज़ु आहे। ऐं निसाब जे लाइ हिकिड़ो शर्त लॻायईं त उहो निसाब नामी हुजे। निसाब नामी जो मतिलबु माना उहो निसाब उहो वधंदड़ हुजे, अहिड़ो उन वटि माल हुजे जंहिंमें वाधारो थिए। माल में वाधारो कीअं थींदो आहे? तिजारत करण सां। माण्हू तिजारत कंदो त माल में वाधारो थींदो, त माना हुन वटि अहिड़ो निसाब हुजे जेको निसाब वधंदड़ हुजे, पोइ उन ते साल गुज़रे त उन जे मथां ज़कात वाजिबु थी वेंदी आहे। पोइ उहो निसाब नामी हक़ीक़तन हुजे या हुकुमन हुजे। हक़ीक़तन माना उहो माल हुजे जेको वधे थो, जंहिंमें वाधारो अचे थो, जंहिंजी माण्हू तिजारत करे थो, कारोबार करे थो। ऐं हुकुमन जो मतिलबु यानी सोन चांदी वग़ैरह, इहे बि हुकुमन वधनि था। कीअं त अगरि उहो तिजारत में लॻाईंदो त इन में वाधारो, हक़ीक़तन चाहे इन में वाधारो न थिए पर उन्हनि में सलाहियत त आहे न वधण जी, त अगरि उहे तिजारत में लॻायो वञे सोन चांदीअ खे त उहे वधी सघनि था। उन खां पोइ वरी मुसनिफ़ इहा ॻाल्हि बयानु कई त हिकिड़ो उसूल बयानु कयईं त जंहिं वक़्तु बि सबबु लधो वेंदो, माना जंहिं वक़्तु बि हुकुम जो सबबु मिले त उन जी अदा बि दुरुस्त थींदी, अगरि सबबु न मिले त उन जी अदा बि दुरुस्त न थींदी। माना को अहिड़ो हुकुम आहे जंहिंजो सबबु मौजूदु आहे, जेकॾहिं सबबु मौजूदु आहे त उन जी अदा बि दुरुस्त थींदी। अगरि सबबु मौजूदु न हूंदो, सबबु जे मौजूदु हुजण खां पहिरियां केरु शख़्स उनखे अदा करे त उन जी अदा दुरुस्त न थींदी। जीअं निमाज़ जो सबबु पढ़िया वक़्तु आहे, अगरि वक़्तु हूंदो त निमाज़ जी अदा, अगरि वक़्त खां पहिरियां केरु अदा करणु चाहे थो त उन जी अदा न थींदी। माना सबब जो हुजणु। अहिड़े तरीक़े सां रमज़ान जे अहिड़े तरीक़े सां रोज़े जो सबबु छा पढ़ी आयासीं? रमज़ान अचे थो, रमज़ान ईंदो त माण्हू रोज़ा रखी सघे थो। रमज़ान जा रोज़ा रमज़ान जे अचण खां पहिरियां माण्हू रखी सघे थो? नथो रखी सघे। माना सबबु हूंदो त उन जी अदा बि दुरुस्त थींदी। उन जे करे मुसनिफ़ अलैहि रहमत फरमायो त अगरि कोई शख़्स निसाब जो मालिक आहे त हाणे उनजे मथां ज़कात वाजिब थी चुकी आहे, पर उन जी मिल्कियत ते मिसाल हिकिड़ो साल पूरो नाहे गुज़रियो, उहो पहिरियां ई जेकॾहिं ज़कात अदा करणु चाहे थो त छा उनजी ज़कात अदा थींदी या न थींदी? उनजी ज़कात अदा थियणु घुरिजे न थियणु घुरिजे? उनजी ज़कात अदा थियणु घुरिजे। छो त सबबु हिते मिले थो। ज़कात जे वजूब जो सबबु छा आहे? निसाब। त उहो निसाब जो मालिक आहे, माना निसाब वारो ज़कात जो वजूब जो सबबु आहे निसाब, ऐं हू निसाब जो मालिक आहे, निसाब मौजूदु आहे, सबबु मिले थो। त अगरि जेकॾहिं कंहिं शख़्स साल गुज़रण खां पहिरियां ई ज़कात अदा करे छॾी त उनजी ज़कात अदा थी वेंदी। तर्जुमो कंदा हलूं, पोइ हर हिकु जो सबबु ऐं उनजो वरी हुकुम पढ़ंदा हलूं। पोइ सबबु वजूब सौम ऐं सबबु रोज़े जे वाजिबु हुजण जो शुहूद शहर। शहर माना महीनो, रमज़ान जो महीनो। रमज़ान जे महीने जो मौजूदु हुजणु, इहो सबबु आहे रोज़े जे वजूब जो। ले तवज्जुहिल ख़िताब खां मुसनिफ़ दलील पेश करे रहियो आहे। कहिड़ो दलील? इन जो दलील इहो आहे त ले तवज्जुहिल ख़िताब, तवज्जुह मुतवज्जह थियणु ख़िताब जो, इंद शुहूद शहर, महीने जे, उन महीने जे मौजूदु हुजण सां, उन महीने जे अचण सां। यानी रमज़ान जो महीनो ईंदो आहे त असांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु थी वेंदा आहिनि। इहो रोज़नि जे फ़र्ज़ी ते जेको ख़िताब जेको मुतवज्जह थिए थो, जेको शामिलु थो थिए, उहो रमज़ान महीने अचण सां शामिलु थिए थो। माना रमज़ान जो महीनो रोज़नि जो वजूब जो सबबु आहे। ॿियो दलील व इज़ाफ़त सौम इलैह, ऐं इज़ाफ़त हुजणु रोज़े जी उन जे तरफ़। रोज़नि जी इज़ाफ़त छाजे तरफ़ कई वेंदी आहे? रमज़ान जे तरफ़। चयो वेंदो आहे न रमज़ान जा रोज़ा, सौम रमज़ान, त हुकुम जी इज़ाफ़त सबब जे तरफ़ कई वेंदी आहे।
व सबब वुजूब ज़कात ऐं सबब ज़कात जे वाजिब हुजण जो छा आहे मिल्कुन निसाब नामी मालिक थियणु निसाब नामीअ जो नामी माना जेको निसाब वधंदड़ हुजे हक़ीक़तन ऐं हुकुमन चाहे हक़ीक़तन उहो निसाब नामी हुजे या हुकुमन हुजे व बे एतबार वुजूब सबब ऐं वुजूब सबब जे एतबार सां अच्छा इहो वुजूब न इहो लफ़्ज़ सही थींदो वुजूद सबब त वुजूब सबब वारी माना कंदासीं त माना कोन ठहंदी सबब जे वाजिब हुजण जे एतबार सां ईअं न थींदो इहा किताबत जी ग़लती थी सघे थी इनखे वुजूब जी जॻह ते वुजूद करे छॾिजोसि व बे एतबार वुजूद सबब सबब जे लभण जे एतबार सां माना सबब जे मौजूद हुजण जे एतबार सां जाज़त तअजील जाइज़ आहे तअजील अजलत करणु जल्दी करणु फी बाबिल अदा अदा वारे बाब में माना जेकॾहिं सबब मौजूद आहे त माण्हू वक़्त खां पहिरियां बि अदा करे सघे थो जेकॾहिं सबब मौजूद न आहे त माण्हू अदा करे नथो सघे व सबब वुजूबिल हज बैतुन अल बैतुन वुजूब हज जो सबब बैतुल्लाह आहे हज इंसान जे मथां फ़र्ज़ आहे मुस्लमान जे मथां मुसन्निफ़ बयानु करे थो त हज जे वुजूब जो सबब छा आहे बैतुल्लाह बैतुल्लाह ते माण्हू वेंदो त हज थींदो न ठीकु आहे बैतुल्लाह न हुजे त हज बैतुल्लाह खां सवाइ माण्हू हज करे सघे थो नथो करे सघे सो हज जे वुजूब जो सबब बैतुल्लाह आहे उन जा बि मुसन्निफ़ दलील पेश कयो आहे उहो उन जे करे त उन जा ॿ दलील पेश कया अथई हिकिड़ो इहो त हज जी इज़ाफ़त छाजे तरफ़ कई वेंदी आहे बैतुल्लाह जे तरफ़ चयो वेंदो आहे न हज बैतुल्लाह जो हज करणु त हज जी इज़ाफ़त बैतुल्लाह जे तरफ़ कई वेंदी आहे ऐं इहो असां पढ़ियासीं त हुकुम जी इज़ाफ़त सबब जे तरफ़ कई वेंदी आहे हज जी इज़ाफ़त कंहिं तरफ़ कई थी वञे त माना हज जो सबब बैतुल्लाह आहे ऐं ॿियो वरी मुसनिफ़ इहो दलील पेश कयो आहे त बैतुल्लाह में तकरार न आहे कीअं माना बैतुल्लाह घणा हिकु आहे उन जे करे हर शख़्स ते हज बि ज़िंदगीअ में हिकु दफ़ो फ़र्ज़ु आहे अगरि सबब में तकरार ईंदो त हुकुम में बि तकरार ईंदो मिसाल जीअं निमाज़ जे वुजूब जो सबब असां छा पढ़ी आयासीं वक़्तु आहे त वक़्त में तकरार थो अचे रोज़ानो 5 निमाज़नि जो वक़्तु अचे थो वरी ॿिए ॾींहुं बि 5 निमाज़ुनि जो वक़्तु अचे थो त हर ॾींहुं असांखे 5 निमाज़ूं पढ़णियूं थो पवनि ऐं ज़कात में असां सबबु छा पढ़ियोसीं निसाब नामी जॾहिं माण्हू निसाब नामी हुजे उन ते साल पूरो थी वञे त साल पूरे थियण सां वरी पोइ ॿिए दफ़े वरी ॿिए साल वरी ज़कात वाजिब थिए थी अहिड़े तरीक़े सां रमज़ान रोज़े जो वुजूब जो सबबु छा पढ़ियोसीं रमज़ान त हर साल रमज़ान अचे थो त हर साल रोज़ा रखणु त वुजूब में तकरार थियो न सबब में तकरार थियो सबब में तकरार थियण सां हुकुम में बि तकरार थींदो पर हज जो सबबु छा आहे बैतुल्लाह घणा हिकु दफ़ो हिकु बैतुल्लाह आहे वरी ॿिए साल बि त बैतुल्लाह त हिकु आहे न बैतुल्लाह में तकरार न आहे चाहे साल भले फिरी अचे थो पर बैतुल्लाह साॻियो ई आहे बैतुल्लाह में तकरार न आहे सो उन जे करे हज में बि तकरार कंहिं शख़्स हिकु दफ़ो हज कयो त उनजो हज अदा थी वेंदो इन जे करे मुसनिफ़ चयो त अगरि कंहिं शख़्स जे मथां हज फ़र्ज़ु न हुयो हज फ़र्ज़ु उन जे मथां आहे जेको ज़ादे राह आहे ऐं जंहिं वटि सुवारी आहे सफ़र जंहिं वटि सुवारी बि मौजूदु हुजे ऐं उन वटि ज़ादे राह बि मौजूदु हुजे ऐं पुठियां उहो उनखे एतिरो ख़र्चो हुजे जो उनजे घर वारा गुज़र सफ़र करे सघनि पोइ उन शख़्स जे मथां हज फ़र्ज़ु थिए थो पर हिकु शख़्स जे मथां हज फ़र्ज़ु न आहे ऐं उन हज करे छॾियो वरी बाद में पोइ उन वटि एतिरी मिल्कियत आई जो हाणे उन शख़्स जे मथां हज फ़र्ज़ु
थी थो वञे त छा उहो शख़्स ॿिए दफ़े हज करे या जेको हू पहिरियां करे आयो हुयो जॾहिं उन ते मथां फ़र्ज़ न हुयो त उहो उनजो अदा थी वेंदो। त हाणे ॿिए दफ़े उन शख़्स जे मथां हज लाज़िम थींदो या न थींदो? छा आहे ख़्यालु अव्हांजो हिन जे बारे में? ॿिए दफ़े शाबाश उनजे मथां हज फ़र्ज़ न थींदो। उन जे करे न थींदो त हू पहिरियां जेको हज करे आयो हुयो त उन वक़्तु हुकुम जो सबबु मौजूदु हुयो। हज जो सबबु छा आहे? बैतुल्ला। त जॾहिं उन हज अदा कयो त सबबु बैतुल्ला मौजूदु हुयो। जॾहिं सबबु मौजूदु हूंदो त हुकुम जी अदा थी वेंदी आहे। सो हिकु दफ़ो उन हज करे आयो, उनजो सबबु मौजूदु हुयो हुकुम जो, त हाणे ॿिए दफ़े उनखे हज करण जी फ़र्ज़ु उनजे मथां ज़रूरी, फ़र्ज़ु न आहे बाक़ी नफ़िली भले करे, पर हाणे फ़र्ज़ु जेको हुयो उनजे मथां उहा ज़िमेदारी हुन तां साक़ित थी वई, छो त वुजूब जो सबबु मौजूदु हुयो। तर्जुमो थी व सबबु वुजूबिल हज्जिल बैत, ऐं सबबु हज जे वाजिबु हुजण जो बैतुल्लाह आहे। ले इज़ाफ़त ही पहिरियों दलील छाजे करे जो ले इज़ाफ़त वास्ते इज़ाफ़त हुजण उनजी इलल बैत बैतुल्लाह जे तरफ़, व अदम तकरारुल वज़ीफ़त, ऐं न तकरार हुजण उन फ़र्ज़ियत में फिल उमिरि में, यानी उमिरि में हज घणा दफ़ा फ़र्ज़ु आहे, उन में तकरार न आहे, छो त बैतुल्लाह में बि तकरार न आहे, हिकु ई आहे। व अला हाज़ा, ऐं इन ई तरीक़े ते इन ई ॻाल्हि जे मथां इहा बि आहे त लव हज, जेकॾहिं उन शख़्स हज कयो क़ब्ल वजूदिल इस्तिताअत, इस्तिताअत जे लभण खां पहिरियां, यनूब ज़ालिक नाइब थी वेंदो इहो अन हजतल इस्लाम, हज इस्लाम खां। माना कंहिं शख़्स इस्तिताअत खां पहिरियां हज करे छॾियो, माना उनजे मथां हज फ़र्ज़ु न हुयो पर हुन हज जी अदा करे छॾी, त हाणे इहो हज उनजो नाइब थी वेंदो जॾहिं उनजे मथां हुनजो फ़र्ज़ु थियो हज, त माना हाणे ॿियो दफ़ो उन ते हज फ़र्ज़ु न आहे। वबिही, ऐं इन जे ज़रिए फारक अदा ज़कात, फ़र्क़ु थी वियो अदाए ज़कात जे अदा करण में क़ब्ल वजूद निसाब, निसाब जे लभण खां पहिरियां, ले अदम सबब जे न हुजण जे करे। इहा ॻाल्हि कई त अच्छा हिकिड़े शख़्स जे मथां मिसाल ज़कात फ़र्ज़ु न हुई, माना उहो निसाब नामी जो मालिक न हुयो, उनजे मथां ज़कात फ़र्ज़ु न आहे, पर उन शख़्स पहिरियां ई ज़कात अदा करे छॾी, वरी को अहिड़ो उनजे लाइ हीलो ठही आयो जो उनखे एतिरो माल मौजूदु थी वियो उन वटि जो हाणे उन शख़्स जे मथां ज़कात फ़र्ज़ु थी वई आहे। ठीकु आहे, पहिरियां हिकु शख़्स जे मथां ज़कात फ़र्ज़ु न हुई पर उन शख़्स ज़कात अदा करे छॾी आहे, बाद में पोइ उन वटि एतिरो माल आयो जो हाणे उन शख़्स जे मथां ज़कात फ़र्ज़ु थी वई आहे, त जेका हुन पहिरियां ज़कात अदा कई छा उहा उनजे ज़िमिरे में अची वेंदी या नए सिर उनखे ज़कात अदा करण जी ज़रूरत आहे? छा था चओ हिन जे बारे में? उनखे ॿिए दफ़े ज़कात अदा करणी पवंदी। छो करणी पवंदी? उन जे करे जो जंहिं वक़्तु उन ज़कात अदा कई हुई उन वक़्तु ज़कात जो सबबु मौजूदु हुयो? सबबु मौजूदु न हुयो, छो त ज़कात जो सबबु आहे निसाब जो मालिक हुजणु। जंहिं वक़्तु उन ज़कात अदा कई हुई उन वक़्तु सबबु मौजूदु न हुयो, हाणे सबबु मौजूदु आहे, छो सबब खां पहिरियां हुकुम जी अदा थी नथी सघे। पर हज जो सबबु छा हुयो? बैतुल्लाह। जॾहिं उन हज कयो हुयो उन वक़्तु बि बैतुल्लाह मौजूदु हुयो, बैतुल्लाह त हुयो न, सबबु मौजूदु हुयो, उन जे करे हज अदा थी वियो पर ज़कात अदा न थींदी, छो त हुकुम बग़ैर सबब जे अदा नाहे थींदो। ज़कात जो सबबु निसाब आहे, जंहिं वक़्तु उन ज़कात अदा कई उन वक़्तु उहो निसाब जो मालिक न हुयो त उनजो उहो हुकुम बि अदा न थींदो, माना ॿिए दफ़े उनखे ज़कात अदा करणी पवंदी। सम्झ में आयो? व सबबु वुजूब सदक़तिल फितर रासुन यमूनुहु व यला अलैहि। सदक़े फितर जो वुजूब पुठियां पढ़ी आयासीं। सदक़े फितर जो वुजूब छा आहे? रासुन यमूनुहु, उन शख़्स जो अहिड़ो
रास मथो मुंडी यमून हू जंहिंजी उहो किफ़ालत करे थो वयला अलह ऐं जंहिंजे मथां उहो वारिस आहे। माना सदके फ़ितर इंसान जे मथां छो वाजिबु आहे? सदके फ़ितर जे वजूब जो सबबु आहे उनजी जान, उनजो जिस्म, उनजो मथो, माना उनजी हयाती, उनजी ज़िंदगी। त उहो ज़िंदा आहे, उनजो जिस्म जान, उनजो मथो सलामत आहे, उहो पंहिंजी जान जी हिफ़ाज़त करे थो, पंहिंजी जान जो उहो वारिस आहे। सो उन जे करे उन जे मथां सदके फ़ितर बि वाजिबु आहे। हाणे जेकॾहिं सबबु मौजूदु न हूंदो त हुकुम जी अदा बि करणी न पवंदी। मतिलबु हिकिड़ो शख़्स फ़ौत थी वियो आहे, हाणे रासुन यमून वयला अलह वारो सबबु मौजूदु आहे? न आहे न। हिकु शख़्स फ़ौत थी वियो त हाणे हुन वटि अहिड़ी जान आहे जंहिंजो हू वारिस हुजे या जंहिंजी उहो हिफ़ाज़त करे सघे? न आहे। त हाणे उनजे मथां सदके फ़ितर बि वाजिबु न थींदो। सदके फ़ितर जे वजूब जो सबबु आहे त उन वटि अहिड़ो जिस्म आहे, अहिड़ी जान आहे, अहिड़ी मुंडी आहे जो उनखे हू खणी घुमे थो, उनजी हू हिफ़ाज़त करे थो, उनजो हू वारिस आहे। त हाणे कंहिं शख़्स रमज़ान में अच्छा सदके फ़ितर वाजिबु थींदो आहे फ़ितर जे, माना रमज़ान जा रोज़ा ख़तमु थींदा त सदके फ़ितर वाजिबु थी वेंदो। अगरि कंहिं शख़्स रमज़ान में ई सदके फ़ितर अदा करे छॾियो, रमज़ान जे गुज़रण खां पहिरियां ई, माना रमज़ान अञा हले पियो, जारी आहे, ईद उल फितर खां पहिरियां उन सदके फ़ितर अदा करे छॾियो आहे, त उनजो सदके फ़ितर अदा थी वेंदो या न थींदो? थियणु घुरिजे न थियणु घुरिजे? थी वेंदो। शाबाश। छो थी वेंदो? छो त सदके फ़ितर जेको सबबु आहे उहो सबबु मौजूदु आहे, त उन वटि अहिड़ी जान आहे जो हू ज़िंदा आहे, खाए थो, घुमे थो, फिरे थो, हले थो, उनजी हिफ़ाज़त करे थो, उहो उनजे मथां वारिस आहे पंहिंजी जान जो। सो उनजे लाइ सबबु मौजूदु आहे त हाणे हुकुम जी अदा बि दुरुस्त थी वेंदी। तर्जुमो कयो। वजूब सदक़तुल फ़ितर ऐं सदके फ़ितर जे वाजिबु हुजण जो सबबु यमूनहू वयला अलह, उहो रासुन, उहो रास आहे, उहो मथो आहे जो यमूनहू उहो उनजी हिफ़ाज़त करे थो, वयला अलह ऐं वाली आहे, वारिस आहे उन जे मथां। हाशे में इन जे मथां हाशे वारे हिकिड़ो अशकाल बयानु कयो आहे ऐं उनजो जवाब बि बयानु कयो अथई। तवजो हेॾां कयो, ॾिसो पहिरें नंबर हाशे में अथव, तवजो हेॾां। एतिराज़ इहो थी सघे थो त अव्हां चयो आहे त सदके फ़ितर जे वजूब जो सबबु इंसान जो उहो रास आहे जंहिंजे मथां जंहिंजो उहो वारिस आहे, जंहिंजी उहो हिफ़ाज़त करे थो। हालांकि हुकुम जो जेको सबबु हूंदो आहे न, उहो सिफ़त हूंदी आहे। छा हूंदो आहे? सिफ़त। सबबु छा हूंदो आहे? सिफ़त हूंदी आहे। ऐं रास जेको आहे उहो सिफ़त नाहे। सबबु जेको बणिजंदो आहे उहो सिफ़त बणिजंदो आहे, ऐं रास जेको आहे उहो सिफ़त नाहे। त रास खे अव्हां सदके फ़ितर जो सबबु कीअं था बनायो? त उनजो जवाबु ॾिनो आहे हाशे वारे, चए थो त अनल मुराद बे रास बका उर रास। हिते रास मां मुराद छा आहे? बका उर रास, माना उनजे मथे जो बाक़ी हुजणु, उनजी जान जो बाक़ी हुजणु। रास मां मुराद उनजी रास हक़ीक़ी मुराद न आहे, त माना उनजो जिस्म मुराद न आहे, उनमें उनजी बका मुराद आहे, उनजो ज़िंदा हुजणु मुराद आहे, उनजो रास जो बाक़ी हुजणु मुराद आहे। ठीकु आहे। त हिते रास मां मुराद बकाए रास आहे। जॾहिं बकाए रास असां मुराद वठंदासीं त पोइ उनखे सबबु बनाइणु दुरुस्त थी वेंदो। तर्जुमो कयो हाणे। एतिबार सबबु, ऐं इन सबब जे एतिबार सां यजूज़ तअजील, जाइज़ आहे तअजील करणु, जल्दी करणु, हता जो जाइज़ आहे अदा हा, उनजी अदा। छाजी अदा? हा ज़मीर जी मर्ज़ी छाजे तरफ़ आई? शाबाश। सदके फ़ितर जी अदा करणु। क़ब्ल यौमल फ़ितर, यौम फ़ितर खां पहिरियां। व सबबु वजूबिल उश्र अरादियुन्नामियत। तवजो हेॾां कयो।
ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो आहे उशुर, ॿियो आहे ख़राज। उशुर जेको हूंदो आहे उहो बि ज़मीन जे मथां लागू थींदो आहे, ख़राज बि ज़मीन जे मथां लागू थींदो आहे। पर उशुर जेको आहे उहो मुस्लमाननि जे लाइ हूंदो आहे, ख़राज जेको आहे उहो काफ़रनि जे लाइ हूंदो आहे। उशुर जे लाइ, उशुर जे वजूब जो सबबु आहे अर्द नामी, माना अहिड़ी ज़मीन जंहिंमें फ़सुलु माण्हू करे, फ़सुलु करे पोइ फ़सुल में उन में जे नामी माना वाधारो थिए, माना फ़सुलु माण्हू उन में अमली तौरु हक़ीक़तनि जंहिंमें माण्हू फ़सुलु काहे सघे, अहिड़ी ज़मीन उन जे मथां उशुर मुस्लमाननि ते वाजिबु आहे। ऐं ख़राज जे वजूब जो सबबु आहे त अहिड़ी ज़मीन जेका पोख जी सलाहियत रखे। ख़राज जेको हूंदो आहे उहो काफ़रनि जे मथां हूंदो आहे, उशुर जेको हूंदो आहे उहो मुस्लमाननि जे मथां वाजिबु हूंदो आहे। उशुर जो सबबु छा आहे? उहा ज़मीन जंहिंमें हक़ीक़तनि माण्हू पोख करे, अमलनि माण्हू उन में पोख करे। ऐं ख़राज जे वजूब जो सबबु आहे त काफ़रनि ख़राज हूंदो आहे त माना अहिड़ी ज़मीन, अहिड़ी का जॻह जिते मुस्लमाननि जंहिंखे फ़तह कयो हुजे, त हाणे उहा ज़मीन कंहिंजी थींदी? मुस्लमाननि जी थींदी। हाणे उन जॻह ते अगरि काफ़र रहनि था, को काफ़िर उन जॻह ते रहे थो, त मुस्लमाननि उन्हनि काफ़िरनि खे उहा ज़मीन ॾिनी आहे त हाणे इहा ज़मीन अवी भले काश्त कयो, उन में अवी पोख पोखियो, पोइ जेको फ़सुलु थिए थो उन जे मथां ख़राज असीं अव्हां खां वठंदासीं। त अगरि उहा ज़मीन काश्त जी सलाहियत रखे थी, उन में माण्हू पोख पोखे सघे थो, त पोइ उन जे मथां ख़राज बि लाज़िम थींदो। अगरि उहा काश्त जी सलाहियत नथी रखे, माना पहाड़ आहे, जबल आहिनि, उन में माण्हू काश्त करे नथो सघे, त पोइ उन जे मथां ख़राज बि लाज़िम न थींदो। त हाणे ख़राज जो सबबु छा थियो? अहिड़ी ज़मीन जेका काश्त जी सलाहियत रखे थी, पोइ उहे काफ़िर उन में काश्त कयनि या न कयनि, उन जे मथां ख़राज लाज़िम थी वेंदो। छो त ज़मीन त सलाहियत रखे थी न उन में काश्त करण जी, हो पाण नथा काश्त कनि त इहा उन्हनि जी पंहिंजी सुस्ती आहे, बाक़ी ज़मीन में त सलाहियत मौजूदु आहे। ठीकु आहे, सम्झ सबबु सम्झ में अची वियो? उशुर जे वजूब जो सबबु छा आहे? हा, अहिड़ी ज़मीन जंहिंमें हक़ीक़तनि काश्त थींदी हुजे, माना हक़ीक़तनि मुस्लमान उन में काश्त कनि। अगरि उशुर वारी ज़मीन मौजूदु आहे पर उन में कंहिं मुस्लमान काश्त नाहे कई, त हाणे उनखे उशुर बि ॾियणो न पवंदो। पर जेकॾहिं काफ़रनि वटि ज़मीन आहे मुस्लमाननि जी, उन्हनि में हुननि काश्त नाहे कई, पोइ बि उन्हनि खे ख़राज ॾियणो पवंदो। छो ॾियणो पवंदो? छो त ज़मीन में सलाहियत मौजूदु आहे काश्त करण जी। अच्छा, इहो फ़र्क़ु छो आहे उशुर में ख़राज में? उशुर में जेकॾहिं मुस्लमान काश्त कनि था त पोइ उन्हनि खे उशुर ॾियणो थो पवे, ऐं कुफ़ार चाहे काश्त कनि चाहे न कनि, जेकॾहिं ज़मीन सलाहियत रखे थी काश्त जी, त उन्हनि खे ख़राज ॾियणो पवंदो। उन में सबबु, फ़र्क़ु जो सबबु इहो आहे त मुस्लमाननि जे मथां जेको उशुर जेको वाजिबु कयो वियो आहे न, उहो अलाह ताला जे तरफ़ खां उन लाइ वाजिबु कयो वियो आहे त इहा अलाह जी ज़मीन आहे, हू इन में काश्त कनि था बतौर इबादत जे, बतौर अलाह जे शुक्राने जे, उहो उशुर पेश कंदा आहिनि हुकुमराननि खे। ठीकु आहे, त हक़ीक़तनि काश्त थींदी, त इहो मुस्लमाननि जो उशुर जेको थियो उहो बतौर शुक्र जे ऐं बतौर इबादत जे थियो, माना इहो मुस्लमान जे मथां हिकिड़ो अहसान थियो। त अहसान में जेका हूंदी आहे उन में तकल्लुफ़ नाहे हूंदो, माना अगरि काश्त कंदा त उहे उशुर ॾींदा, अगरि काश्त न कंदा त पोइ उहे उशुर। ऐं ख़राज जेको आहे उहो काफ़रनि ते बतौर सज़ा जे आहे। छाजे करे? त हो इस्लाम नथा आणनि, पोइ चाहे काश्त कनि चाहे काश्त न कनि, छो त इहा सज़ा आहे न, उन्हनि खे हर हाल में ॾियणो पवंदो। पर वरी बि इस्लाम जी उन्हनि ते भलाई आहे त उन्हनि ज़मीनुनि ते ख़राज आहे जेके ज़मीनूं काश्त जी सलाहियत रखनि थियूं, जेके नथियूं रखनि उन जे मथां ख़राज बि न। सम्झ में अची वियो फ़र्क़ु? तर्जुमो कयो। व सबबु वजूब व सबबु वजूबिल उशर, ऐं वजूबे उशुर जो सबबु अरादियु नामियत, अहिड़ी ज़मीन जेका नामियत वाधारो कंदड़ हुजे, माना अहिड़ी ज़मीन जंहिंमें काश्त थींदी हुजे बे हक़ीक़तनि हक़ीक़ी तौर सां। व सबबु वजूबिल ख़राज, ऐं सबबु
ख़राज जे वजूब जो अरादी सालिहतो लिज़राअत अहिड़ी ज़मीन जेका सलाहियत रखंदड़ आहे ज़राअत जे लाइ फ़कानत नामियतन पोइ हुजे उहा वधंदड़ हुकुमन पोइ चाहे उहा वधंदड़ हुजे हुकुमन माना हक़ीक़ी उन में उहे काश्त न कनि पर हुकुमन उहा नामी हुजे माना ज़मीन में सलाहियत आहे काश्त करण जी त इहा थी नामी हुकुमी। अच्छा हाणे इन में ॾिसो अदा जो अगरि जेकॾहिं कंहिं शख़्स कंहिं मुस्लमान वटि उशर वारी ज़मीन आहे ऐं हुन फ़सुल जे लहण खां पहिरियां ई उशर अदा करे छॾियो आहे बाद में पोइ उन फ़सुलु पोखियो त पोइ बाद में वरी उनखे उशर ॾियणो पवंदो या जेको हुन पहिरियां अदा करे छॾियो उहो ई काफ़ी आहे त उन मुस्लमान खे बाद में वरी उशर ॾियणो पवंदो। छो ॾियणो पवंदो त जंहिं वक़्तु उन उशर अदा कयो हो उन वक़्तु सबबु मौजूदु न हुयो। उशर जो सबबु आहे अहिड़ी ज़मीन जंहिंमें उहो मुस्लमान काश्त करे त उन काश्त कोन कई पहिरियां ई उशर ॾेई छॾियईं त हुकुम जी अदा जो सबबु मौजूदु न हुयो उन जे करे उनखे दुबारा उशर ॾियणो पवंदो। पर जेकॾहिं हिकिड़े काफ़र वटि ज़मीन आहे बतौर ख़राज जे उन पहिरियां ई उहो ॾेई छॾी आहे ओतिरा पैसा उन ॾेई छॾिया आहिनि त बाद में वरी उन काफ़र खे ख़राज जे तौर ते पैसा ॾियणा न पवंदा। छो न पवंदा त छो त ख़राज जे वजूब जो सबबु छा हुयो ज़मीनी सलाह ज़मीन में सलाहियत त आहे पोइ चाहे उन में काश्त करे या न करे त उन काफ़िर खे वरी बाद में ख़राज ॾियण जी ज़रूरत नाहे उन जेको ॾेई छॾियो उहो काफ़ी आहे छो त अदा जे वक़्तु उहो सबबु मौजूदु हुयो। व सबबु वजूबिल वज़ू ऐं सबबु वज़ूअ जे वाजिबु हुजण जो छा आहे अस्सलात इंदल बाज़ निमाज़ बाज़ वटि वज़ू वाजिबु आहे फ़र्ज़ु आहे वज़ू करणु। हाणे वज़ू छो फ़र्ज़ु आहे उनजो सबबु छा आहे उनजे सबब जे बारे में उलमा मुख़्तलिफ़ अक़वाल आहिनि उन्हनि जा। बाज़ चवनि था त वज़ूअ जे वजूब जो सबबु नमाज़ आहे त अहिड़ो शख़्स जंहिंजे मथां निमाज़ फ़र्ज़ु आहे उनजे मथां वज़ू बि फ़र्ज़ु आहे। अगरि कोई अहिड़ो आहे शख़्स आहे जंहिंजे मथां निमाज़ फ़र्ज़ु न आहे त उनजे मथां वज़ू बि मिसाल जीअं हैज़ वारी औरत आहे हैज़ वारी औरत जे मथां निमाज़ फ़र्ज़ु आहे त उनजे मथां वज़ू बि निफ़ास वारी उनजे मथां निमाज़ फ़र्ज़ु आहे त उनजे मथां वज़ू बि फ़र्ज़ु न आहे। जंहिंजे मथां बि निमाज़ फ़र्ज़ु हूंदी उनजे मथां वज़ू बि त वज़ूअ जे वजूब जो सबबु छा थियो निमाज़। इमाम मोहम्मद अली रहमत खां रिवायत आहे ऐं बाज़ जो वरी उलमान जो इहो चवणु आहे त वज़ूअ जे वजूब जो सबबु हदस आहे वज़ूअ जे वजूब जो सबबु हदस आहे बेवज़ू हुजणु आहे जॾहिं बि हदस मिलंदो त उनजे मथां वज़ू वाजिबु थींदो। लेकिन उलमा चवंदा त वज़ूअ जे वजूब खे हदस सबबु बनाइणु इहो दुरुस्त नाहे। छो दुरुस्त नाहे त सबब जी तारीफ़ असां पुठियां पढ़ियासीं त सबबु जेको हूंदो आहे इहो मुफ़्दी इलल हुकुम हूंदो आहे हुकुम ताईं पहुचाईंदो आहे ऐं हदस जेको आहे उहो वज़ूअ ताईं पहुचाए नथो। हदस हूंदो त वज़ू न हूंदो वज़ू हूंदो त हदस माना इहे ॿई शयूं हिक ॿिए जो ज़िद आहिनि ऐं सबबु जेको हूंदो आहे उहो हुकुम ताईं पहुचाईंदड़ हूंदो आहे पर वज़ू ऐं हदस ॿई हिक ॿिए जो ज़िद आहिनि सो उनजे करे वज़ूअ जो सबबु हदस खे क़रार ॾियणु इहो दुरुस्त न आहे। वज़ूअ जो सबबु जेको आहे उहो नमाज़ आहे। तर्जुमो कयो वलिहाज़ा ऐं इन जे करे वजबल वज़ू अला मन वजब अलैहि सलात वाजिबु आहे वज़ू उन शख़्स जे मथां जंहिंजे मथां वाजिबु आहे निमाज़ वला वज़ू ऐं नाहे वज़ू अला मन ला सलात अलैहि उन शख़्स जे मथां वज़ू नाहे मन ला सलात अलैहि जंहिंजे मथां निमाज़ नाहे वाजिबु नाहे। वकाल बाज़ ऐं बाज़ अहले ज़ाहिर फरमायो आहे त सबबु वजूब ही उन जे वजूब जो सबबु कंहिंजे वजूब जे सबबु हा ज़मीर मर्जे वज़ू जी तरफ़ यानी वज़ूअ जे वजूब जो सबबु छा आहे अल हदस हदस आहे। व वजूब सलात
ऐं निमाज़ जो वाजिबु हुजणु इहो शर्त आहे। वक़द रोविया अन मुहम्मदिन, इमाम मुहम्मद खां बि इहा रिवायत कई वई आहे। इहो नस माना ज़ाहिरी तौर ते इमाम मुहम्मद खां इहो रिवायत कयो वियो आहे। इहो जेको कौल आहे इहो उन ताईं मुतसिल कौल आहे। व सबबु वजूब पिल गुस्ल, ऐं गुस्ल जे वजूब जो सबबु छा आहे? हैज़ आहे, निफ़ास आहे ऐं जनाबत आहे। छो त इन जी इज़ाफ़त बि गुस्ल जी कई वेंदी आहे इन जे तरफ़, हुक्म जे तरफ़। गुस्लुल हैज़, गुस्लुल निफ़ास, गुस्लुल जनाबत, इन्हनि जी सबबनि जी इज़ाफ़त हुक्म जे तरफ़ कई वेंदी आहे। ऐं हैज़ ईंदो त हैज़ जो गुस्ल वाजिबु थींदो, निफ़ास ईंदो त निफ़ास जो गुस्ल, जनाबत ईंदी त जनाबत जो गुस्ल वाजिबु थी वेंदो।